जिंदा नज़्म सां ऐं गुज़ारिश कंदुसि सॼी तहमीना मुफ्ती साहिबा खे स्टेज ते करे सघे ख़ासि एज़ाज़ मेहमान गुज़ारिश कंदुसि अॼु इरशाद खे त अॼु तहमीना मुफ्ती साहिबा जी ख़िदमत में अचनि थोड़ो मिनट ही वठां बस महिरबानी असांजी अॼु इरशाद तहमीना मुफ्ती साहिबा लाइव मैं थोड़ा उठी भी अॼोकी महफ़िल जी इब्तिदा असीं ख़ुदि पंहिंजी अदीअ इरशाद सूर साहिबा जे नज़्म जेको घड़ी गमनि जी भारी आहे ऐं हुन मां गुलबदन तव्हां ठीकु आहियो भेण ठीकु आहियो भेण तव्हां जी इब्तिदा थी इरशाद पंहिंजे हिन नज़्म में जंहिंजो उनवान आहे सिंधुअ जा धारा उहो चवे थी जीअं वहनि सिंधुअ जा धारा कीअं लॻनि सिंधुअ जा नारा नारो पंहिंजो आज़ादी मसूं मसूं सिंध न ॾिसूं जिए सिंध सिंध अमर आहे सभिनीनि खां जोधा अमर हिंद जनमनि खां तोदे होशूअ हेमो खां नारो पंहिंजो आज़ादी मसूं मसूं सिंध न ॾिसूं जिए सिंध हारो लॻो आहे धारियनि खां पेरो वियो आहे पंहिंजनि खां सभु कुझु पंहिंजो भुलिजी वियो नारो पाणी ॿोलीअ खां नारो पंहिंजो आज़ादी लाइव जिए सिंध जीजल जाजे बचड़ा हूंदा जिंदड़ी पंहिंजी मुर्गी ॾींदा गॾिजी पंहिंजो हक़ वठो कोट ॾींदा पाणी दही नारो पंहिंजो आज़ादी मसूं मसूं सिंध न ॾिसूं जिए सिंध अमड़ आहे अॼु दुखनि में सिंध अमड़ आहे अॼु दुखनि में जेका हुई अॻु सुखनि में सिंध बुरी तिन धोखे सां नारो पंहिंजो आज़ादी मसूं मसूं सिंध न ॾिसूं जिए सिंध आज को मिलंदो असां सभिनि खे मिलणो आहे सो त असांखे हीअ सिंधड़ीअ जी महिराण वहंदी नारो पंहिंजो आज़ादी मसूं मसूं सिंध न ॾिसूं जिए सिंध जाम मोहब्बत पिए सिंध ही हिकिड़ो ॾीओ आहे जेको हैदर बख़्श जटोईअ जे पहिरें जिए सिंध जे आवाज़ मां असांजी भेण इरशाद सुमरो ॿारियो ऐं मकालनि जी विशेषता जे लाइ सभ खां अवल भेण फातिमा बबर खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अॼोकी हिन महफ़िल में अॼु इरशाद जी शाइरीअ मुतलिक़ पंहिंजनि ख़्यालनि खां असांखे आगाह कनि सिंध जंहिं माज़ीअ खां हाल ताईं आगरनि ते ॻण जेतिरियूं शाइराऊं पैदा कयूं पर दौर जदीद में केतिरियूं ई शाइराऊं अॻिते वधी पंहिंजो नालो रोशन कयो मरखां शेखनि खां नूर शाहीन उनखां सहर इमदाद ऐं अतिया दाऊद खां अमर सिंधूअ ताईं रुबीना अबड़ो खां रुखसाना प्रीत चढ़ड़ ताईं असांजी शाइराऊं जो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे जिन मर्दनि सां शाना बशाना सिंधी शाइरी खे अॻिते आणण में पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं सभिनी जी यादो ऐं सभिनी जी ताड़ियुनि में अॼु फातिमा बबर अस्सलाम वालेकुम। न आया मां शाह मिटाई न सचल सामी अयाज बुखारी सिर्फ पढ़ा थी रोज इकबाल कलम लिखे थो खुद फरियाद कॾहिं जागंदो सिंध जो अवाम कॾहिं जागंदो सिंध जो अवाम। इरशाद सुमरो जी शाइरीअ जा ॿ मजमूआ छपिया आहिनि घड़ी गमन जी भारी आहे 2015 ईस्वीअ में ॿियो मजमूओ दर्द जो छो अंत न 2016 ईस्वीअ में। संदसि शाइरी सिंध जो आवाज़ आहे सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते नारियुनि जी फरियाद आहे। संदसि पहिरें मजमूए जी शुरूआति दुआ सां आहे। इरशाद सुमरो शाइरीअ में रब खां घणी आजिज़ीअ सां दुआ घुरी आहे ऐं तिखी दुआ घुरी आहे जंहिंमें सिंध वतन सां गॾु सभिनी
दुआ गो आहे। सिंध जी औरत केॾी बहादुर छो न हुजे, पर कॾहिं बि रब खां दुआ घुरंदी त ए अल्लाह तूं असांजो हामी ऐं मददगार थी। इहो सरासर निसाई जज़्बो आहे। सवाल नज़्म में शाइरा सिंध धरती ऐं सिंधी क़ौम सां थींदड़ ज़ुल्म जी कथा बयान कई आहे। सिंध सां उहे ज़ुल्म कंहिं वॾे कया हुजनि या सियासतदान ऐवाननि में बिल पास कराए सिंध सां नाइंसाफ़ी कई हुजे। उहे नाइंसाफ़ियूं यादि ॾियारे सिंधी आवाम खे जाॻाइण जी भरपूर कोशिश कई आहे। घणी कमनि जी भारी आ किताब में शाइरा चए थी, छो न कुर्बान थीजे, मौत अॻे पोइ अचणो आ, सिंध तां छो न कुर्बान थीजे, कफ़न हिकु ॾींहुं पाइणो आ, अजरत छो न आम कजे, आवाज़ त हिकु ॾींहुं मरणो आ, नारनि जी छो न गूंज कजे। सिंध जो इश्क अज़ल खां आहे, जीवन छो न नाव कजे। शाइरा जा अहसास ॾाढा सचा ऐं खरा आहिनि। मौत बि अचणो आ, कफ़न बि पाइणो आ, आवाज़ बि मरणो आहे। इश्क में इंसान में अज़ल खां आहे, पोइ छो न इहे सभु सचायूं वतन ख़ातिर कजनि। शाइरा हिमत ऐं हौसलो बरक़रार रखण जी ॻाल्हि करे थी, जेको संदसि सिंध सां प्यार जो इज़हार आहे। साॻे ई मजमूए में शाइरा लिखे थी, इंसाफ़ जा ओ अलम बरदार, सिंध सां इंसाफ़ कर, फ़ैसिलो आहे तोते छॾियल, रोज़ धारियुनि जूं लोधूं अचनि थियूं, रोज़ नयूं टैंकूं लॻनि थियूं, पेरनि हेठां तूं न धरती खिसकाए, अक्सरियत खे न अक़लियत में बदिलाए, फ़ैसिलो आहे तोते छॾियल। सिंध हक़ घुरे त आहे बाग़ी, पंजाब हक़ घुरे त आहे गाज़ी, सिंध जे लीडर खे ज़ंदान मिले, कहिड़ो आहे तुंहिंजो इंसाफ़, फ़ैसिलो आहे तोते छॾियल। शाइरा केॾी वॾी ॻाल्हि कई आहे त इंसाफ़ जाॻवान तूं पाण फ़ैसिलो कर, सिंध में धारियुनि खे आबाद करे, सिंधी क़ौम खे अक़लियत में कंदड़ तूं आहीं। सिंध हक़ घुरे त सिंधी बाग़ी आहे, उनजो परण थियल लाश तोहफ़े में सिंधी आवाम खे ॾिनो वञे थो। साॻे ई मजमूए में शाइरा जो नज़्म आहे ॻुझा हथ, जंहिंमें सिंध जे मौजूदा हालतुनि जो बयान आहे। ॻुझा हथ ही कंहिंजा आहिनि, अचनि नथा कंहिंखे नज़र, उहो न ॾिस ही शियो आहे सुन्नी आहे, उहो न ॾिस ही हिंदू आहे मुस्लिम आहे, बसि उहो ॾिस ही आहे सिर्फ़ इंसान। हथ जी ठाहियल मूर्तीअ जे टुटण ते तोखे थिए थो केॾो मलाल, ख़ुदा जी बहितरीन तख़लीक़ करे पुरज़ार, अचे नथो तोखे शर्म। हिन क़ौम जा रहबर वेचारा, मागर मछवारा ॻाढ़े ॻोढ़ा, कनि था हिन अमल जी मज़म्मत, पंजरत थी लाश जी कठे क़ीमत, करे थो मज़लूमनि ते सियासत। तूं ठण पंहिंजनि प्यारनि जा लाशा, 10 लख वठि तूं लाश जी क़ीमत, मज़लूमनि जे जज़्बात सां खेॾे, अचे नथो तोखे शर्म। दहशतगर्दी ते शाइरा लिखियो आहे, उन्हनि वटि हिंदू मुस्लिम या फिरकनि जो को फ़साद न आहे, उहे सिर्फ़ इंसान दुश्मन दहशतगर्द आहिनि। असांजा नानी सियासतदान उन्हनि दहशतगर्दी हमलनि खे ख़तमु करण बजाए अबो जवाब थी लाश ते पैसा ॾेई माठ करण जी कोशिश करे रहिया आहिनि, जेको हिन मसइले जो हल न आहे। जंहिंते शाइरा उन्हनि सियासतदाननि खे चए थी त 10 लख फी लाश पंहिंजे प्यारनि जा वठि, जंहिंखे अहसास थिए त दहशतगर्दी खे ख़तमु करण जी कोशिश कनि। इरशाद सुमरो जी शाइरी में प्यार जो इज़हार आहे। शाइरा लिखे थी, याद खीरथर खां डिघी कतार तुंहिंजे याद जी, टेटूअ खां ऊचो शान तुंहिंजे नाम जो, गोरख खां थधी हीर तुंहिंजे सार जी, तोसां मिलण लाइ रोज़ जनम थिए, तुंहिंजे कदमनि में ज़िंदगी ख़तम थिए, तुंहिंजे तसव्वुर सां बहार सनम थिए। चंड तुंहिंजी चांटाण भेटिया न किरियसीं, तूं चमकी आधी राति सॼण